नज़ीर मां मुझी मदद कर। मुझी कोई धनी सही कोने को आके जवाब बीमार आया मुझे कोई कौन तो बुते घर कोने को मुंस मरी वियो मुझे बच्चा नंढड़ा आ खाया छा मुझे गले में वरी चवन था निकरे पे बी बीमारी मुझे कुछ भी को पाइण जे लाइ कुछ आहे न खाइण जे लाइ न कपड़ा मुंह ठाहिण पाइण जे लाइ के चवा पेट में ही गोड़ा आइन केर भी ॾिसे अची तो यो कूड़ हुजे हींअर रहां थी नूर खान विघे जी ॻोठ में पहिरीं मसूजी आहियां मूंखे ते धिका ॾेई सभिनीनि ॻोठ वारनि मूंखे पंहिंजनि कढे छॾियो ही जेके आहिनि इहे बि नथा मूंखे विहाण ॾींहं विघामल इहे बि नथा विहण ॾियनि इहे बि राति जो मारण जी कोशिशि था करनि कुहण जी कोशिशि था करनि औलाद हिकिड़ो पुटु अथमि नंढड़ो 8 सालनि जो 9 सालनि जो आहे ॿी धीअरूं आहिनि ॿ कंहिंजे सभु त चवे थो पिनी थी किथे ॾियां मुंहिंजो हू केरु कोन्हे को बीमार किथे जिथे वञा थी तिते डॉक्टर मूंखे चवनि धिका ॾेई था कढनि के ॻोठ वारे वटि वञा थी चवनि था आई मटियारी मां नूर हसन हकड़ो जी रिपोर्ट। मटियारी ज़िले जे ॻोठ नूर खान विख्यो जी रहवासिन औरत प्रेस क्लब में दाहींदे चयो त मूंखे पेट में ॻोढ़ो आहे अस्पतालुनि में वेंदी आहियां त डॉक्टर इलाज करण बजाए धिका ॾेई अस्पताल मां ॿाहिरि कढी छॾनि था। जिस्म में बदबू थी वञण करे हाणे माण्हू नफ़रत कनि था। हिन चयो त गुरबत सबब प्राइवेट अस्पताल मां इलाज नथी कराए सघां बच्चनि जो गुज़र सफ़र करण ई महाल बणियल आहे। सेहत खातो या वरी सरंदी वारा मुंहिंजो इलाज कराइनि त जीअं हिन तकलीफ़ुनि खां बची सघां।